सोहेल वड़ाइच सीनियर ऐं भरोसे जोगो सहाफ़ी आहे। सोहेल वड़ाइच एक आर्टिकल लिखियो आहे, हिमायत, इनकार, एतराफ़ या तरदीद करण जो हर कंहिंखे हक़ आहे। हुकूमत तरफ़ां सोहेल वड़ाइच ख़िलाफ़ कार्रवाई करण जी का बि तजवीज़ गौर हेठि नाहे। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनाउल्ला जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। राणा सनाउल्ला चयो त जॾहिं का ख़बर नाहे हूंदी त पोइ नवां सूबा ठाहिण जहिड़ी ख़बर हलाई वेंदी आहे त जीअं कारोबार हलंदो रहे। नवनि सूबनि या 27 आइनी तरमीम बाबति हलंदड़ ख़बरूं कूड़ियूं आहिनि। मौजूदा हुकूमत या नून लीग न कंहिंखे बाईपास कंदी, नई करण ॾींदी। जेका ॻाल्हियूं थींदियूं सभिनी जे साम्हूं थींदियूं। राणा सनाउल्ला चयो त PTI 5 अगस्त एहतजाज जो सॾु ॾिनो हो। अवाम ॿाहिरि निकिरी भञिड़ा करे हा त छा PTI ज़िम्मेवार न हुजे हा? 9 मई ते बि PTI वारनि जे चवण ते माण्हुनि ॿाहिरि निकिरी भञिड़ा कई। PTI खे सियासी जमात तौरु माफ़ी वठणु घुरिजे हा। PTI माफ़ी वठे हा त मामला ख़राब न थियनि हा ऐं बहितरी तरफ़ वञनि हा। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत जिना हाउस हमले केस में गिरफ़्तार अलीमा ख़ान जे ॿिए पुटु शेरशाह खे 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयल अलीमा ख़ान जे पुटु शेरशाह खे ATC में पेश करे 30 ॾींहनि जे रिमांड जी इस्तदा कई। अदालत पुलिस जी इस्तदा रद्द कंदे 5 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कयो। 2 ॾींहं अॻु अलीमा ख़ान जे पुटु शाहरेज़ खे गिरफ़्तार कयो हो। गुज़िरियल ॾींहुं अदालत खेसि 8 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो हो। भाउ शाहरेज़ जी पेशी ते शेरशाह आयो हो। वापसी ते पुलिस खेसि गिरफ़्तार कयो। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त पाक फ़ौज बलूचिस्तान जे अवाम सां कुल्हो कुल्हे में मिलाए गॾु बीठल आहे। पाक फ़ौज बलूचिस्तान में अमन ऐं तरक़ी जी कोशिशुनि में भरपूर साथ ॾींदी रहंदी। ISPR मूजिबि फील्ड मार्शल आसिम मुनीर तुर्बत जो दौरो करे सिक्योरिटी सूरतहाल ऐं तरक़ियाती क़दमनि जो जाइज़ो वरितो। ISPR मूजिबि आर्मी चीफ खे सिक्योरिटी डायनामिक्स ऐं फितनल हिंदुस्तान जे ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन्स ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जो सिविल इंतज़ामिया सां मुलाक़ात में सुठी हुकुमरानी ऐं अवामी शमूलियत ते ज़ोर। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां तुर्बत दौरे दौरान बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुगटी, चीफ सेक्रेटरी समेत ॿियूं इख़्तियारियूं बि गॾु हुयूं। आर्मी चीफ जवाननि खे ख़िताब कंदे ऑपरेशनल तयारियुनि जी वाखाण कई। बबरलो धरणे मां लॻो त सिंध जा माण्हू तब्दीली चाहिनि था ऐं तब्दीली जी ज़रूरत बि आहे। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर आहे। मुंहिंजे ख़ानदान जे नाले ते तबाही थी आहे। मां ख़ानदानी सियासत जे ख़िलाफ़ आहियां। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जूं कराची प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो चयो त कैनाल ठाहिण वारनि खे सिंधु दरिया जी ख़बर नाहे। बबरलो धरणे में माण्हुनि जी शिरकत ॾिसी ख़ुशी थी। समूरियूं पार्टियूं रोडनि ते हुयूं पर पीपल्स पार्टी ग़ाइब हुई। कराची मां भारतीय ॻुझी एजेंसी रॉ जो वॾो नेटवर्क पकड़िजी पियो। शहर अंदरि भारतीय एजेंट्स जा सेफ हाउस हुअण जो बि इंकशाफ़। 8 जुलाई ते CTD ऐं हसास इदारनि गॾियल कार्रवाई दौरान गिरफ़्तार कयल 4 भारतीय एजेंट्स जे दहशतगर्द कार्रवाइनि खे वाइको करे छॾियो। एडिशनल IG CTD सिंध कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 18 मई ते मातली में रज़ाउल्लाह निज़ामानी खे क़त्ल कयो वियो हो। वाक़े बाद भारतीय मीडिया ख़बर ॾिनी त दुश्मन खे मारियो वियो आहे। मास्टरमाइंड संजीव कुमार उर्फ़ फ़ौजी शेखपुरा जो रहवासी सलमान खे पैसा ॾिना। सलमान 4 जवाबदारनि उमेर, सजाद, उबैदुल्ला ऐं शकील सां गॾु हैदराबाद आयो। जवाबदारनि 5 ॾींहं रेकी करण बाद रज़ाउल्लाह निज़ामानी खे क़त्ल कयो। वाक़े बाद जवाबदार सलमान नेपाल फ़रार थी वियो। वाक़े में मुलविस जवाबदार उमेर, सजाद, उबैद, शकील, अरसलान ऐं तलहा उमेर खे गिरफ़्तार कयो वियो। वारदात लाइ वॾी रक़म ख़र्च कई। मास्टरमाइंड संजीव कुमार उर्फ़ फ़ौजी क़त्ल खे परॾे मां हैंडल कयो। दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग जे लाइ कराची में नेटवर्क ठाहे रखियो हो। वाक़े में हिकु पाबंदी मिलियल तंज़ीम खे सहूलतकारी में इस्तेमालु कयो वियो। गवर्नर हाउस गैर सियासी आहे। गवर्नर कामरान टिसोरी जी वज़ाहत। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे गवर्नर कामरान टिसोरी चयो त पंहिंजे आइनी उहिदे जो ग़लति इस्तेमालु नाहे कयो। कंहिं हिकु जमात खे नवाज़ण ऐं करप्शन जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। गवर्नर हाउस जी सरकारी बजट अवाम भलाई वारनि कमनि ऐं गवर्नर हाउस ते ई ख़र्च थिए थी। बजट सियासी जमात ते ख़र्च नाहे कई। MQM मूंखे गवर्नर जे उहिदे लाइ नामज़द कयो। सिंध काबीना जा 3 वज़ीर, यूनिवर्सिटीज़ जा प्रो चांसलर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। तालीम खाते सिंध जो वज़ीर सरदार शाह जनरल यूनिवर्सिटीज़ जो प्रो चांसलर हूंदो। सिंध जे आबपाशी खाते जो वज़ीर ॼाम ख़ान शोरो इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ जो प्रो चांसलर हूंदो। सिंध जो घर वज़ीर ज़ियाल अंजार लॉ यूनिवर्सिटीज़ जो प्रो चांसलर मुक़रर। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। गुड्डू बैराज वटि वॾी बोट डिक्लेयर। सखर बैराज वटि बि पाणी जो चाड़। विचोले दर्जे जी बोट बरक़रार। कोठड़ी बैराज वटि बि वहिकिरा वधी विया। गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 5,34,901 क्यूसेक रिकॉर्ड। हेठां वहिकिरो 5,12,099 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 4,23,050 क्यूसेक ते पहुची वियो। हेठां वहिकिरो 3,70,700 क्यूसेक रिकॉर्ड। कोठड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 1,70,593 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,63,268 क्यूसेक रिकॉर्ड।
फ्लड फोरकास्टिंग तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त 24 अगस्त खां 30 अगस्त ताईं बरसातुनि जो इम्कान आहे। सिंधु दरिया जे वहकरनि में वाध जो इम्कान। नसरुल्लाह गरानी क़त्ल केस में फरियादी धुर केस मीरपुर माथेलो जी दहशतगर्दी टोड़ अदालत मां ॿी कोर्ट मुंतक़िल करण जी दरख़्वास्त करे छॾी। मीरपुर माथेलो एडीसी में सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गरानी जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। पुलिस गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड खे पेश कयो। फरियादी धुर जे वकील केस ॿी कोर्ट में मुंतक़िल करण जी दरख़्वास्त दाख़िल कई। ॿुधणी 11 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। फरियादी धुर जे वकील सलाहुद्दीन पंवर चयो आहे त जांच ऑफिसर तब्दील करे ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला ख़ारिज कराया विया। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस सलाहुद्दीन पंवर ॻाल्हियूं सभिनी जे साम्हूं आहिनि त कीअं खेसि ऑफर्स कयूं वियूं। जवाबदार धुर जे वकील महफ़ूज़ अमान चयो त 27 ॿुधणी ते फरियादी धुर पेश न थी। अॼु 28 ॿुधणी ते पेश थी अदालत ते बेतमादी ज़ाहिर कई। केस खे डिले करण लाइ ईअं कयो पियो वञे। हिन केस खे बि उमिरि रुबाब वारे केस ॾियां सॼी सिंध में रुलायो वेंदो। सिंध में बरसात बाद स्कूलनि जूं ज़ुबू हाल बणियल इमारतूं ख़तरनाक बणिजी वियूं। 60 मील भरिसां ॻोठ कोड़ो ख़ान रिंद जे प्राइमरी स्कूल जी छित जा चापड़ धमाके सां किरी पिया। ॿारड़ा ऐं उस्ताद मौजज़ाने तौरु महफ़ूज़। ॿारनि जो इमारत जी मरमत थियण ताईं स्कूल न वञण जो ऐलान। शहदादपुर जे गवर्नमेंट कैंपस बॉयज़ हाई स्कूल लुंडो जे छित जा चापड़ किरी पिया। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो ज़ुबू हाल इमारत जी मरमत कराइण जो मुतालबो। तलहार में ज़ुबू हाल बणियल स्कूलनि जी इमारत जी मरमत न थियण ख़िलाफ़ एहतजाज। सियासी समाजी अॻवान वॾे अंग में शरीक। ॾेई भरिसां प्राइमरी स्कूल उस्मान खोसो जी इमारत जी छित किरण सबबि ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर। ऐं शिकारपुर में 2 औरतुनि समेत 12 जानियूं गिड़काईंदड़ भया मारपाणी तकरार जे ख़ात्मे लाइ बाबल भयो वटि मेड़मिंत काफ़िलो पहुची वियो। ज़ुल्फ़कार कुमारियो, मक़बूल शेख, अख़्तर ख्वारो, कामरान महर ऐं ॿियनि जी अॻवानी में मेड़मिंत काफ़िलो बाबल ख़ान भयो वटि पहुतो। बाबल भयो मेड़मिंत काफ़िले खे मान ॾींदे फ़ैसिले लाइ राज़ी थी वियो। कुझु ॾींहंनि अंदरि चंगेज़ पंवर फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु कंदो। कुझु अरसो अॻु सारियुनि जे वल चोरी थियण तां बाबल भयो जे मामे ज़ुल्फ़कार भयो ऐं अब्दुल रहमान मारफाणी जी धुरियुनि विच में तकरार शुरू थियो हो। 2 औरतुनि समेत 12 ॼणा क़त्ल थी चुका। बलूचिस्तान जी तरक़ी लाइ गुड गवर्नेंस ऐं बुनियादी ढांचे जी अरावत ज़रूरी आहे। अवाम जी भाईवारी सां तरक़ी लाइ कमु करणो पवंदो। पाक फ़ौज मुआशी ऐं समाजी तरक़ी लाइ बलूचिस्तान जे अवाम सां गॾु बीठल रहंदी। आर्मी चीफ जी बलूचिस्तान जे ज़िले तुर्बत में फ़ौजी जवाननि सां ॻाल्हि ॿोल। ISPR मूजिबि आर्मी चीफ जे दौरे दौरान बलूचिस्तान में मिलिट्री ऐं सिविल इदारनि विच में भाईवारी जो जाइज़ो वरितो वियो। फ़ौजी अमलदारनि पारां आर्मी चीफ खे फितनल हिंदुस्तान ख़िलाफ़ कार्रवाइनि बाबति ब्रीफिंग। तुर्बत जे दौरे दौरान बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुख्ती बि आर्मी चीफ सां गॾु हो।